शाहदादकोट वेझो कारे इल्जाम समेत मुख्तलिफ वाक़ियनि में औरत समेत 3 ॼणा क़त्ल थी विया। ॻोठ चंगुल में अता मोहम्मद बिरोही कारे इल्जाम हेठि पंहिंजी ज़ाल हुसैना ख़ातून ऐं वॾे भाउ मीर मोहम्मद बिरोही खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े जे इत्लाउ ते पुलिस पहुची लाश खणाए पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया। मक़तूल नारी जी माउ ख़ैर बीबी दाहींदे चयो त कूड़ो इल्जाम मढ़े ॼाटे संदसि धीउ ऐं पंहिंजे भाउ खे क़त्ल कयो आहे, खेसि गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे ॻोठ मोहम्मद सिद्दीक जमाली में अनजातल हथियारबंदनि घर ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में घर धणी नौजवान अली मोहम्मद जमाली मौक़े ते क़त्ल ऐं संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पई। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी नारी खे अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते हुन मीडिया खे ॿुधायो त संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे, मुड़ुस खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। होरां ॿिन्ही वाक़िअनि जो केस दाख़िल न थी सघियो। पुलिस खोजी कुता घुराए कार्रवाई शुरू कई आहे, पर आख़िरी इत्लान ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी हुई। शक्कर ऐं खैरपुर